जानवरनि जहिड़ी ज़िंदगी बाबा असांजी ऐं मौत हमेशह असां सां गॾु गॾु पियो हलंदो हो बाबा। हाणे त बाबा ॼणो नई ज़िंदगी मिली आहे, ॾाढी वणदड़ ऐं ख़ूबसूरत ज़िंदगी। बाबा इहा ज़िंदगी मां विञाइण नथो चाहियां बाबा, नथो चाहियां विञाइण। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मां तोखे आइंदा क्लाशन खां हथ में खणण न ॾींदुसि। असीं बि आख़िर पावर रखूं था। बेशक बेशक साईं, असां खां वधीक अव्हांजे पावर जी कंहिंखे ख़बर हूंदी साईं। वाकई तव्हां पावर रखो था। अलाह यार जा पी, कॾहिं तो इहो सोचियो आहे त कल्ह असीं छा हुयासीं ऐं अॼु छा थी विया। जॾहिं न घर में चुल्हो न ॿरंदो आहे त मुंहिंजो दिलि ॿरंदो आहे, मुंहिंजो दिलि। हाणे त हर माण्हू जी आङरी असां न थी थिए, पर हिकिड़ो तूं आहीं जंहिंखे घर जी का ॻणती कान्हे। मूंखे तोखां वधीक ॻणती आहे, पर लॻे थो त का बददुआ लॻी आहे असांखे। जेकॾहिं न तुंहिंजा अमाल सही हुजनि त ॿियो असांखे खपे छा? छा मुंहिंजे अमालनि खे? हा जेको सभु कुझु कयां थो तव्हांजे लाइ त कयां थो, ॿियो कंहिंजे लाइ थो कयां? असांखे इहो तुंहिंजो सभु कुझु नथो घुर्जे जेको तूं असांजे लाइ कहीं पियो। छा तुंहिंजे इन सभु कुझु करण सां मुंहिंजी न्याणियुनि जा सुटका घटिया आहिनि? हिन टिघे अरसे खां घर में कंहिं टहक ॾिनो ऐं हीअ तुंहिंजे जवान पुट जी उमिरि आहे मज़दूरी करण जी। ऐं हीअ ॾींहं आहिनि ख़ुशियुनि मिलाइण जा, पुटनि जूं ख़ुशियूं, धीअनि जूं ख़ुशियूं। अड़े तो त मूंखे मौत खां अॻु में ई मारे छॾियो आहे। ए हाणे ठहियो, बसि कर, सभु ठीकु थी वेंदो। खुदा जे वास्ते मां तोखे हथ थी ॿधा, रुॻो तूं ठीकु थी वञ। मूं ते त ॿरे पई ॼणा सुठी। छोकरियों भी केतरी न बदनसीब थींदियूं आहिनि। माण्हू जवान थींदा आहिनि आज़ाद थियण जे लाइ, ऐं असीं जवान थींदियूं आहियूं कैद थियण जे लाइ। अजीब कानून आहे। इहो ई त असांजे मुआशरे जो इख़लाक़ी कानून चवराईंदो आहे, जेकी हर छोकिरीअ खे पंहिंजी ज़बान कपे क़बूल करणो पवंदो आहे। पर तूं परेशान न थी, तुंहिंजो ये कैद आर्ज़ी आहे, आर्ज़ी। तूं वाकई मूंखे आज़ाद कराईंदे जमाल? हाँ, पर एक शर्त ते। कहिड़ो शर्त? छा मोहब्बत भी मशरूत थींदी आहे? हाँ बिल्कुल हो। ॾिस न, जेकॾहिं सोणी ऐं मेहार हिक ॿिए खे साॻी शिदत सां न चाहिनि हा त सोणी कचो घणो खणी मेहार तरफ़ न निकिरे हा, ऐं न मेहार पंहिंजी कोरियल सथर जे ज़ख़्म खे विसारे हिचे सिरे में लहे हा। इहा मशरूत मोहबत ई त हुई जंहिंमें ॿी कंहिं बि शइ जो मुतालबो न हो। पोइ मुंहिंजे लाइ कहिड़ो शर्त आहे? तो में बस सोनीअ जी वफ़ा जहिड़ी उम्मीद रखां थो। ऐं जेकॾहिं मुंहिंजो को शर्त हुजे त पोइ? तूं मूंखे मेहार ॾिसणु चाहीं थी। मूंखे तुंहिंजी शर्त क़बूल आहे हुर। मां जेकॾहिं तोखे दरिया जे किनारे ते न मिली सघियुसि न त पोइ दरिया जे लहरनि में ज़रूरु मिलंदुसि। छा ॻाल्हि आहे हाजरा? हाँ अॼु ॾाढी परेशान परेशान पई नज़र अची। हाँ
जमाल वरी यूनिवर्सिटी पे वञे। मूंखे त वरी डप अची वराए वरितो आहे। तू त आहीं टिजड़ी। मुंहिंजे ढिज जो सबबु मुंहिंजे पुट जी ज़िंदगी आहे। तूं त अलाए छो सम्झी ई कान का ॻाल्हि। सम्झाईंसि त हाणे सियासत न करे। चङो साईं सम्झायांसि, तूं सियासत कोन कंदो। ओ अची वियो, कुझु तूं सम्झाईंसि, कुझु मां तूं सम्झायांसि। वे पुट माणे परेशान आहे। जमाल पुट हाणे अहिड़नि माण्हुनि खां परे रहिजांइ जिन तोखे जेल जो मुंहुं ॾेखारियो। हा मां जमाल पुट बाबा जेको वणे सो वञी कजाए, पर बाबा सियासत खे वेझो न अचिजाए। सियासत वॾनि माण्हुनि जे ॿारनि जी रांदि आहे। ॾिस न बाबा, जेकॾहिं हू न बि पढ़िया न, तॾहिं बि मुंहिंजा बाबा उन्हनि खे सुठियूं सुठियूं नौकरियूं मिलंदियूं। तूं हिन ग़रीब वरियाम जो पुटु रहीं बाबा, जंहिंजूं सभई दुश्मनियूं आहिनि। इहे माण्हू तोखे बि मुंहुं जोड़ो बणाइण चाहिनि था। मुंहिंजा बाबा, मुंहिंजा बच्चा, मुंहिंजी हिकु नसीहत आहे, छॾ हिन सियासत खे, पढ़ाईअ ते ध्यानु ॾे बाबा। पढ़ाईअ सां ई तुंहिंजो मुस्तक़बिल आहे बाबा। बाबा साईं, तव्हां गणती न करियो, मां सभु कुझु चङी तरह ॼाणा थो। बाबा साईं, मां यकीन थो ॼाणियां त मां अॻ में मौक़े पर सियासतदाननि जी नाजाइज़ उमेद बणियल हुयुसि। पर बाबा साईं, हाणे मां जी जाइज़ उमेद बणंदुसि। हा बाबा, असांजी उमेद तो में ई आहिनि। हाणे सभु कुझु तोखे ई करिणो आहे। हीउ सभु कुझु तोखे ई संभालणो आहे मुंहिंजा बच्चा। हा बाबा, मूं ते तव्हां भरोसो रखो। मां हाणे अव्हां खे वधीक ॾुख न ॾींदुसि। पुट पंहिंजी मासी सारा खां थींदो वञजांइ। उन तुंहिंजे लाइ कुझु शयूं वठी रखियूं आहिनि। हा मां मासी सारणो थींदो वेंदुसि। बाबा साईं, पाण मोकिलाईंदुसि। पुट हाणे मोकिलाइणी कहिड़ी, चऊं ही वठि ख़र्च बकेल आहे, तुंहिंजी अमानत आहे। बेड़ा ई पार, बेड़ा ई पार। चङो, अलाह जा अमान। बसि बाबा, मुंहिंजी नसीहत ते अमल कजांइ। हिन सियासत खे छॾ, पढ़ाई ते तवजो ॾे। असांजी उमेदूं तो में आहिनि बाबला। अलाह लेके बांध हली पियो बाबा। तूं हरू भरू परेशान थींदी आहीं। सम्झाइण सां सम्झी वियो न। अलाह करे ईअं ई थिए। अभी हाफिज जी जन्नत, मूंखे अलाए छो ईअं महसूस थो थिए हिन घर में मां कुझु वधीक वक़्तु लाइ रहिजी वई आहियां। अदी, तूं ही कहिड़ी ॻाल्हियूं थी करीं? ही त असांजो पंहिंजो घर आहे। पर जन्नत, जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो थो वञे, तीअं तीअं उहो अहसासु वधणु लॻे थो त ही घर पंहिंजो न आहे। छा का ख़ासि ॻाल्हि थी आहे अदी? न, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे थी, पर कुझु ॻाल्हियूं थियण खां वधीक सम्झण जूं हूंदियूं आहिनि। जन्नत, मां जॾहिं बाबा जे साम्हूं वेंदी आहियां, मुंहिंजा कदम एॾा ॻोरा थी वेंदा आहिनि जो मां मुश्किल सां अॻिते वधी सघंदी आहियां। अदी, जेकॾहिं तूं बि ईअं सोचणु लॻे त पोइ असांजो छा थींदो? उहो ई थींदो जेको क़िस्मत में लिखियलु हूंदो। अस्सलामुअलैकुम मासी। वालेकुम सलाम पुट, वालेकुम सलाम। वे चङो थियो पुट तूं अची वई। मूं कुझु सामान हिन थैलीअ में रखियो आहे, इहो अंदरि पियो त मां खणी थी अचां। हा मासी। जमाल, तूं वञी पियो। हा, वरी कॾहिं ईंदे? महीनो खनि लॻी वेंदो मूंखे। महीनो?
ॾाढो वॾो थींदो आहे महीनो, जल्दी अचिजांइ। कोशिश कंदुसि। तेसीं ताईं समूरा ॾींहं मुंहिंजी अखियुनि में जाॻंदा रहंदा ऐं मुंहिंजो इंतज़ार तो ते कर्ज़ हूंदो। तुंहिंजो कर्ज़ लाहींदुसि, पर तुंहिंजो इंतज़ार मूंखे कमज़ोर कर विझंदो आहे। मूंखे एॾो कमज़ोर न कंदी कर। पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। हा, तूं बि पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। पुट, तूं ॼाणी थो त असीं कीअं था जियूं। कोशिशि कजांइ त हिननि शयुनि जा चङा पैसा मिली वञनि। रत जो पोरियो आहे पुट। हाँ मासी, मां कोशिश कंदुसि, पर मासी हुते विरत पिया कई वेठा आहिनि। पोइ बि कोशिशि कजांइ पुट त चङा पैसा मिली वञनि त 4 वेला वधीक खाई सघंदासीं। जी मासी। चङो मासी, मां हाणे हलां। चङो, ख़ुदा हाफ़िज़। हाँ। भाउ मोहम्मद ईसा, यार तोड़े इन करे आज कुछ डोकड़नि जी ज़रूरत आहे। महिरबानी करे कुछ पैसा उधर ॾे, थोरनि ॾींहं में मोटा ॾींदोसीं। तोखे हाणे मां टको बि कोन ॾींदुसि। जेको न आज़मायल खे आज़माए उहो धूड़ मुंहं में पाए। यार मां तोखे जल्दी पैसा वापसि ॾींदुसि, अॻियां पोयां कर्ज़ जेके आहिनि सभु वापसि ॾींदोमांइ। ईअं न कर यार। तो वटि बचो छा जो तूं मूंखे उधर ॾींदे? तूं ज़मीन खपाए छॾी, माल मिल्कियत खपाए छॾी, ढगा ढोर खपाए छॾी, तो वटि छा बचो आहे? छा हाणे भला तूं पंहिंजो धीअर खपाए मूंखे पैसा ॾींदे छा? पोइ हया कर। चवे छा थो गारी थो मूंखे? तूं केरु थींदो मैं गार ॾियण वारो? अमीर बख्शी मुड़ी वञ, जहिड़ो न कर। ताजू पैसा न जे त न जे, पर गालियूं त न जे मूंखे यार। हींअर सम्झे छा थो पाण खे? हींअर तूं छॾ, तूं मूंसां हल, पोइ ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे। गालियूं थो ॾे। ॾिस ॾिस सुञो थी आहे, पोइ बि सीट नथो छॾे। जमाल, न सिर्फ़ असांजी तंज़ीम खे तव्हांजी ज़रूरत आहे, पर असांजो हर शागिर्द तव्हांजे एक्टिव किरदार खे ॾिसणु चाहे थो। यार सच पुछी न, जॾहिं खां मुंहिंजा आदर्श टुटा आहिनि, मुंहिंजा ख्वाब टुटा आहिनि, तॾहिं खां मां टुटी पियो आहियां। हाणे न कोई मूंखे इंस्पायर करे सघे थो ऐं न ई का सियासत घटि करे सघे थी। जमाल, जेकॾहिं तव्हां जहिड़ा बाशऊर माण्हू मायूस थियनि त पोइ हिन बदबूदार समाज खे केरु बदिलाईंदो? केरु असांजे चेहरनि जी मुर्कनि जो मसीहा बणिजंदो ऐं केरु असांजे ॾुखनि जो गवाह बणिजंदो? जॾहिं तब्दीलीअ जूं वॾियूं वॾियूं दावाऊं करण वारा माण्हू चंद टकनि जे बसि पाण बदिलजी वञनि, त पोइ यार असां त तमामु नंढड़ा माण्हू आहियूं, तमामु नंढड़ा माण्हू। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवंदो हलां त सियासत को सवलो कमु न आहे। इहा ॾाढी ॾुखी शइ आहे दोस्त, ॾाढी ॾुखी शइ। तुंहिंजा ख्वाब अञा न आहिनि टुटरा। जॾहिं तुंहिंजा ख्वाब टुटनि न, तॾहिं मूंसां अची ॻाल्हाइजे। तव्हांजो गुस्सो ग़लति न आहे जमाल, पर जेकॾहिं असां इहो सम्झूं था त हिते ग़रीब खे मौत जो पंहिंजी महबूब वांगुरु इंतज़ारु न करणु घुरिजे, हिते जी माउ खे बि पंहिंजे ॿारनि जो स्कूल खां वापसीअ जो इंतज़ारु हुजे, हिते गोलियूं घटि ऐं अनाज वधीक पैदा थिए, त हिते नदियूं सुकल ऐं अखियूं ॻोड़नि सां भरियल न हुजनि ऐं को बि पेट बुखियो न रहे, त पोइ असां सभिनी खे कुझु न कुझु करणो पवंदो। यार इहो ई त असांजी सदियुनि जे मुरझायल चेहरनि जो मुतालबो आहे। यार तूं मूंखे सियासी अॻुवाण खां वधीक शाइर थो लॻे, तॾहिं त पंहिंजी शाइराना गुफ़्तगू सां मुंहिंजे अंदर खे मणण जी कोशिशि थो करे। सरफराज़ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, इहो क़तन ज़रूरी न आहे त कंहिं तंज़ीम जो मेंबर बणिजी का क़ौमी ख़िदमत करे सघिजे थी। ऐं ॿी ॻाल्हि त उहे तंज़ीमूं जेकी नेल्सन मंडेला जा कौल दोहराए सियासत खे तालीम ते तरजीह ॾियनि थियूं, मां त सम्झां थो त अहिड़नि तंज़ीमुनि में रही करे कमु करण खां बहितर आहे त
अलग रही कोई पॉजिटिव कम कजे। पर असांजी तंज़ीम जा त समूरा अॻुवाण ऐं कारकुन सुठा डॉक्टर इंजीनियर लेखक ऐं दानेश्वर बणजण चाहिनि था। मुंहिंजा दोस्त हिते दर बि पहिरियों इंजीनियर ऐं आर्टिस्ट बणजण ते चाहियो हो, पर असां जंहिं दौर जा नसुल आहियूं न, उन दौर असांखे जवानी में पोढ़ो करे छॾियो आहे। यार जमाल, मूंखे हींअर हिकिड़ी मीटिंग में वञिणो आहे, पर तव्हां सां इहे कचहरियूं जारी रहंदियूं। ज़रूरु वञ, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। रती साईं चयो आहे न त मूंसां हले सा जा जी मिठो न कर। नथा चाहिनि त हिते किताब ॻाल्हाइनि, नथा चाहिनि त ख़ुशियुनि जा के गीत गूंजनि, कि जहिड़ा ईअं हलंदा रहंदा। अलाए कॾहिं असांजी धरतीअ तो इहे जहिड़ा ख़तमु थींदा, अलाए छा थींदो।